नौशरो फिरोज मजहबी स्कॉलर समाजी शख्सियत मौलवी मोहम्मद यूसुफ हुसैनी मौला करबला की ज़वारीअ खां बाद पंहिंजे ॾेह पहुची वियो। रिपोर्ट शामिल कंदासीं नौशरो फिरोज खां मंसूर मलक जी। नौशरो फिरोज मजहबी स्कॉलर समाजी शख्सियत मौलवी मोहम्मद यूसुफ हुसैनी 12 ॾींहंनि जे नजफ़ अशरफ करबला मौला काज़मीन जी ज़ियारतुनि खां बाद पंहिंजे ॾेह पहुची वियो। संदसि जे ॾेह पहुचण ते शहरियार जोकियो, फराद मेमण शहबाज जोकियो, रूही महदी चांडियो, फराज जोकियो, नासिर महदी, अली हसन चांडियो ऐं ॿियनि दोस्तनि पारां अजरक गुलनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तोहफ़ा पेश करे भरपूर आजा कई वई। उन मौक़े ते मज़हबी स्कॉलर समाजी शख्सियत मौलवी मोहम्मद यूसुफ हुसैनी चांडियो जो चवणु हो त पंहिंजे मिटनि माइटनि दोस्तनि अहबाबनि जो शुक्रियो अदा थो कयां जिन मूंखे पाकिस्तान ॾे पहुचण ते भरपूर इस्तक़बाल करे इज़त बख़्शी। मां संदन जो थोराइतो आहियां ऐं अॻु जीअं दीनी समाजी कमनि में पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदुसि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ TV।